को मसलो कोने नंढा वॾा ईंदा रहंदा आहिनि हर कंहिं सां अलाह ख़ैर कंदो आऊं आहियां न आऊं तुंहिंजो कमु करायां थो मुंहिंजो दोस्त आहे हिकिड़ो सुठो दोस्त आहे ऐं हुन ॾांहुं हलां थो तुंहिंजो कमु ॾींहं ई न बसि हीअ आहे न अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम ख़ुशि आहियो तबी ठीकु आहे वे छोरा वे बैठी वे ख़ुशि आहीं तबी ठीकु आहे तोखे मूं ॾिठो फ़ुतगी थी हुई हुनजी एजाज़ जी फ़ुतगी ते हुए न मूं तोसां दुआ सलाम कई मुंहिंजे पर कुझु हालात अहिड़ा हुआ तोखे बि वॾो ॾुखो रुने पे इलाही परेशान वे मूंखे बि कोन सही लॻो मुंहिंजो सुठो दोस्त हो एजाज़ बसि यार विञण वारी शइ आहे पोइ हलियो चुरे अल्लाह जी सिया तूं हुकुम कर ख़ैर मां निकिते हा आऊं मड़ी आयो थोरो उहो नंढड़ो कमु तोसां मूंसां हा तव्हां सां कहिड़ो हुकुम कर नीर उन ॾींहुं जेको तूं रुने पियो न माना पके लॻो थिए त माना माण्हू मोह आहे लॻो थिए मूंखे दिलि सां माना हिकिड़ो तो कोन ईअं वठी करे इन घोड़ा या हुसैन ते जेको कयो उन में मूंखे माना बिल्कुलु लॻो थिए त पोइ माण्हू कोन ईअं घर में थियो आहे इहा मुंहिंजो सोटु सॻो सोटु आहे भाउ जो नालो शेव कुंभार ऐं पाण अभी कुंभार आहिनि त हिनखे मूं 2-3 कलाक लाइ विया मैयत ते मूंखे कोन थी लॻो को माना आउं सम्झां त को माण्हू मोह या को उन ॾींहुं जेको तूं हुते मैयत ते इजाज़ वारे ते रुने न ॿुधी वञे न हा ॾुख थियो इजाज़ मूंखे ॾुख हो ऐं ॾुख पंहिंजी जॻह ते माण्हू खे रोअण पियो अचे न मैयत ते त वरी साम्हूं वारो ऐं उन ॾींहुं तूं जेको रुने पिए न सची ॿुधाए सची दिलि वारी पर मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि हुई दिलि सां पाड़े वारा जेका हुआ न इजाज़ जे घर जे पाड़े वारा उन खे लॻो पिए त इन घर में को मैयत थियो आहे ही रोए तो ख़बर ई कोन थी पई घर में मैयत छा आहे उन लाइ मूं चयो तूं हले तो ख़र्चो पाणी तो ॾींदासीं जेका तुंहिंजा 5 रुपया थींदा न जेका बि तुंहिंजा 5 रुपया ख़र्चो पाणी थींदो घर जो राशन ऐं ॾींदो तूं हली रुगो नी घर वटि बसि माना तोर मोटरसाइकिल आहे न मोटरसाइकिल चवण छा थो चाहीं तूं ॿुध त सही मोटरसाइकिल आहे तो न तूं मोटरसाइकिल तो आहे न मोटरसाइकिल उहो खणी अची बसि बीहजे उते बसि माना ॾिस न हिनखे थोरो ॾुख आहे थोरो अखि मां लुड़क उनखे बार्क विझी माना रू अहिड़ो रू पाड़े वारनि खे ख़बर पए त वाक़ई माना आहे को मैयत तूं चवण छा थो चाहीं छा आउं हुतां अचां हिते अची रोआं हा त 5 रुपया तोखे जेको तुंहिंजो हक़ आहे अड़े ख़बर पए थी न साम्हूं वारे खे ख़बर पए त माण्हू मोह आहे न हिन रू थोरो रू हा हे कंहिंखे ख़बर बि कोन पवंदी न चरियो छा चरियो भरे दिमाग़ तुंहिंजो ख़राबु आहे हुतां निकिरा हिन सां न को वास्तो न ॿियो न टियों अची ने रोआं वास्तो तूं सम्झी तुंहिंजो सॻो भाउ न बाबा को सम्झा सम्झ न को सम्झा त 5 रुपया तोखे ॾींदा छो को 5 रुपये लाइ तूं रोआं छा अरे इख़लाक़ कर फज़ीलत कर अरे उन दिलि सां मोहबत ई एजाज़ जिगरी यार त मूंखे बि आउं एतिरो कोन एतिरो तो पिटियो भेण ते ईअं मथे ते जेका हथ तो आया ते न लॻो ते को माण्हू माना लॻो मूंखे दिलि सां त माण्हू एजाज़ सां मोहबत अहिड़ी हुई तॾहिं आउं रोनो था तुंहिंजो छा आर्डरनि ते रोआं न तोखे आउं पैसा ॾियां थो तुंहिंजे घर जो ख़र्चु तुंहिंजो राशन पैसनि वारो करे चुने छा आउं चवां थो इज़त सां उथ फज़ीलत कर न तूं ॿुध न तूं अची बसि 2-3 कलाक हणी वञिजे पंहिंजा जेका बि तुंहिंजा 5 रुपया थींदा न जेसी घर में मैयत रखल आहे तेसी पियो तूं रू निकितो तूं पंहिंजी ड्यूटी ख़तमु तूं हाणे गाॾी खे चालू निकिर हा सही थींदो न छा उथ अरे बाबा पैसा ॾींदासीं न ए तूं रुई ॾेखार ख़बर ई कोन थी पए न को माना माण्हू को थियो आहे को कीअं तूं रू उन तूं कीअं पियो रोने कोन जेको पट ते हथ हणी वरी मथे ते हणे उथ बाबा तूं मीटर पे शार्ट करी आउं को पैसनि ते रोअण न पैसनि ते कोन आउं तोखे पैसा थो ॾियां न तूं एतिरो रोइबो आहे छा न एतिरो रोइबो आहे जेको तुंहिंजो कहिड़ो ॿुध न हुन यार हुनखे ॾुख आहे त पंहिंजो वञी अमीर रोअ न त हिनखे कोन थो रोअण अचे न कंहिंखे बि रोअण कोन थो अचे तॾहिं तो लाइ आया आहियूं मूं हुनखे चयो माण्हू ही ईंदो हिन जा जेका 5,000 ईंदो छा ईंदो तूं पैसा वठ कोन थो पैसा वठण छा लाइ रोआं उथ तूं हुन यकीन भई मूंखे वणियो तूं जेको रुने न मूंखे वणियो बसि आउं त पैसा तूं मीटर शार्ट न कर न उथ
पोइ को ॿियो अहिड़ो माण्हू हुजे तूं किथे सिखियो ईअं इहो पोइ हुन हसी उॾाम यार तूं आख़िर रुने ख़बर पई पई यकीन भई अब हुनजे चइबो हीउ जेको रुए न वाक़ई ख़बर पई पए त माण्हू फोत थियो हिन खे 5 रुपया ॾींदा जेका कर जा तो उठ तू मीटर शाट न कर न यार पोइ तूं कोदो रोए अरे उठ तोखे पैसा ॾींदासीं न पैसा हिनखे न माण्हू रखियो हेर कराए वञा हलो हलंदासीं हलो तोखे 5 रुपया ॾींदासीं न बाबा हलने को